अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। रस बालाजी खान राबेल सां ज़बरदस्ती शादी करे इन्ही मिठल खे मारे छॾींदो। वरेल खान हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे उन्ही खे माराए छॾींदो। शेर दिल हाणे लार खे आज़ाद कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वठा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट न करें हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां बालाजी खान जेको आहे राबेल खे धमकी ॾींदो। राबेल खे चवंदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बस मां हाणे तुंहिंजे पीउ मिठल खे अगवा करे ऐं उनखे तोसां गॾु क़ैद करे उनखे तुंहिंजे ई अॻियां मारी नथी जेसीं ताईं तूं राज़ी न थींदे। अगरि जेकॾहिं तूं राज़ी न थिए त पोइ मां उनखे तुंहिंजे अॻियां मारे सघां थो। राबेल चवंदो त रस बालाजी खान ईअं मूं कॾहिं सोचियो बि न हो त तूं मुंहिंजे करे किरी पवंदे ऐं तूं मुंहिंजे बाबा साईं खे को नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदे। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजे बाबा साईं खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कयो त पोइ मां बि तोखे माफ़ करण वारो न आहियां। इहो तो साम्हूं जो वाइदो आहे। बालाजी खान चवंदो त राबेल अगरि जेसीं ताईं इन ॻाल्हि ते राज़ी न थींदे जेसीं ताईं तोरे पीउ मिठल खे आज़ाद न कंदसि। अगरि जेकॾहिं तो साफ़ इनकार करे छॾे त पोइ मां उनखे मारे ऐं उनजो लाश जेर ई दफ़न करे छॾींदुसि। ऐं ॿिए ॿार दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे शेर दिल सां मिलंदो। शेर दिल खे चवंदो त हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। बसि तोखां जल्दी जेतिरो थी सघे पंहिंजा सभई माण्हू गॾु करे रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनखे टांडा ॾे। अगरि जेकॾहिं तूं उनखे टांडा न ॾींदा उनखे न मारे त पोइ हू माण्हुनि जे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं पोइ हर रोज़ हिकु माण्हू मारींदो। शेर दिल चवंदो त वरेल खान मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। मां हिकु चकर जेको आहे जी ख़बर पइजी वई आहे ऐं अॼोकी राति में रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं हुतां जेको आहे सभ खां पहिरीं राबेल खे आज़ाद करे ईंदासीं। अगरि जेकॾहिं असां राबेल खे आज़ाद करे आयासीं त पोइ असांखे का टेंशन ई न हूंदो ऐं पोइ इन रस बालाजी खान खे ॾेर मारे ऐं उनजो लाश ई दफ़न करे छॾींदासीं। वरेल खान चवंदो शेर दिल हा ईअं ई करणु घुरिजे। जेकॾहिं उनखे असां वधीक छूट ॾिनो त पोइ हू वधंदो असांजे ख़िलाफ़ माण्हू मारींदो। शेर दिल चवंदो त वरेल खान हाणे तव्हां इहा कोशिशि कयो तव्हां मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कयो जीअं रस बालाजी खान पुलिस जे हथां उन्हनि खे माराए न छॾे। दोस्तों उमीद आहे कहाणी आहे इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में जेसीं तीअं पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।